शिकारपुर जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाहीअ जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल जज तारिक जी अदालत जवाबदार महताब शाह खे सज़ा ॿुधाई। जवाबदार 13 साल अॻु डॉक्टर पंजूमल खे भत्तो न ॾियण तां गोलियूं हणी क़त्ल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। शिकारपुर जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल जज तारिक भट्टी जी अदालत जवाबदार महताब शाह खे सज़ा ॿुधाई। जवाबदार 13 साल अॻु डॉक्टर पंजूमल खे भत्तो न ॾियण तां गोलियूं हणी क़त्ल कयो हो। शिकारपुर जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट एडिशनल जज तारिक भट्टी जी अदालत जवाबदार महताब शाह खे सज़ा ॿुधाई। जवाबदार 13 साल अॻु डॉक्टर पंजूमल खे भत्तो न ॾियण तां गोलियूं हणी क़त्ल कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद ॼामड़ो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु शिकारपुर जी फर्स्ट एडिशनल जज तारिक भट्टीअ जी अदालत खून जो ॾोह साबित थियण ते जवाबदार महताब अली शाह खे फाहीअ जी सज़ा ऐं 10 लाख रुपया ॾंड जी सज़ा वारो फ़ैसिलो जेको आहे ॿुधाए छॾियो आहे। ऐं ॿुधाईंदो वञा त 13 साल अॻु जवाबदार महताब शाह डॉक्टर पंजूमल खे भत्तो न ॾियण तां राति जो गोली हणी क़त्ल कयो हुयो। ऐं सदर मक़तूल डॉक्टर पंजूमल जे भाउ रूपचंद जी फरियाद ते चक थाणे ते जवाबदार महताब शाह ख़िलाफ़ जेका FIR दाख़िल कराई हुई, जंहिंजो 13 साल बाद अॼु फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त अहिड़े फ़ैसिले बैदि जवाबदार खे शिकारपुर जेल खां सखर सेंटर जेल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीक है, महिरबानी अपडेट करण लाइ।